सिविल अस्पताल शदाद कोट, जहां सहूलियात के बजाय बीमारी ही बीमारी है, जहां रात तो क्या दिन के वक्त भी शहरियों को हद से ज़्यादा तकालीफ का सामना करना पड़ता है, जबकि एमरजेंसी की सूरत में मरीज़ को शदाद कोट से लाड़काना तक तिल तिल मर कर जीना पड़ता है। सिविल अस्पताल का कोई पुरसान हाल नहीं, कुछ भी ना है, का शय भी ना है। जेके भी डॉक्टर वेठा आहियूं दवाऊं फ़रोख्त था करनि ऐं मूंखे ज़ाती ख़बर आहे। मां उन डॉक्टरनि जा छा छा नाला ॿुधायां। राति जो वञ त मरीज़ ॾियनि न, मरीज़नि खे ॾिसनि नथा, चवनि था लाड़काणे खण, कोई दवा ना आहे, कोई इंजेक्शन ना आहे। ऐं डॉक्टर मूंखे चवंदा आहिनि त वञी फलाणे जेको आहे ॿाहिरि स्टोर वारो अथई, मुंहिंजे नाले सां वञी हिन खां वठिजांइ। हाणे माना 100 सिधा हिन में ॿधियल आहिनि सर, तो फलाने ॾे वञाए, फलाने ॾे हिन स्टोर वारे वञाए, हिन स्टोर वारे ॾे वञाए। माना ख़रीद थियल आहिनि, कोई बि सहूलियत न आहे, का शइ न आहे। सरकारी अस्पताल सिविल अस्पताल में माना वञण जेको आहे मरीज़ खे मारणो आहे, ॿियो कुझु बि न आहे। असां अपील था कयूं सिंध गवर्नमेंट के ऐं वफ़ाक़ के अपील था कयूं, वज़ीर आला के, निगरान वज़ीर आला के ऐं निगरान वज़ीर आज़म के बराए महिरबानी करे शदाद कोट में सहूलियत सिविल अस्पताल के कुछ भी कोन्हे। हॉस्पिटल आहे, उनमें काई भी दवाउनि जो सहूलियत कोन्हे को। रात जे टाइम में कोई भी मरीज़ वग़ैरह वञे थो त उन्हनि खे माना सिर्फ़ु पर्ची लिखी करे ॿाहिरि मोकिलींदा, पंहिंजी ॿाहिरियां दवाऊं वठी अचो। हिते कुझु बि कोन्हे को, सिवाइ हिकिड़ो बुखार जी टिकी आहे, मथे सूर जी टिकी, उहो बि नथो मिली सघे। ऐं कोई बि मरीज़ माना जेको एक्सीडेंट वग़ैरह थिए थो त उनखे बि बाबा हिते असां वटि सहूलियतूं कोन्हे, लाड़काणे खणी वञो। ऐं एम्बुलेंस लाइ चवंदा त उन्हनि जे लाइ को बि माना डीज़ल वग़ैरह बि कोन्हे, का शइ बि कोन्हे को। मां पाण उते बीठो हुयुमि त हिकिड़ो मरीज़ एक्सीडेंट थी पियो, हुनजे लाइ आयो त बाबा असांखे एम्बुलेंस कुझु बि कोन्हे को, जनरेटर वग़ैरह बि का शइ सहूलियत न आहे। असां पंहिंजो निगरान हुकूमत खां जेको आहे DHO कंबर शदाद कोट खे गुज़ारिश आहे, खुदारा असांजे शदाद कोट जे मथां रहम कयो, शदाद कोट में सहूलियतूं ॾियो, अवाम परेशान आहे, अवाम जो मुश्किलातूं दूर कयो। दूसरी जानिब शहरियों को सिविल अस्पताल से कोई सहूलत मुयसर तो नहीं, जबकि शहरी अस्पताल के हवाले से हद से ज़्यादा मायूस हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदाद को।